ओम शांति। अजय मिलता रेखा 12/2026। मीठा मीठा बादल रौनका मीठे मीठे बादल। ये कयामत जो समय आ रावण सदन की कब्र दाखिल करे छॾियो। बाबा आए हैं अमृत वर्षा करे साथ में वठी वञण लाइ। प्रश्न शिव बाबा के बोलो भंडारी भी चइबो आहे छो? उत्तराश्री शिव बोलो नाथ जॾहिं ईंदा आहिनि, शिव भोलेनाथ जॾहिं ईंदा आहिनि त गणिका ऐं अहिल्या ऐं कुबजनि जो बि कल्याण करे उन्हनि खे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। ईंदा बि ॾिसो पतित दुनिया पतित शरीर में आहिनि त भोला थियनि। भोले बाप जो डायरेक्शन आहे मिठे ॿार हाणे अमृत पीओ विकार रूपी विख खे छॾो। गीता दूर देश जा रहण वारा। ओम शांति। रूहानी ॿारनि गीत ॿुधियो अर्थात रूह हिन शरीर जी कननि कर्मेंद्रियनि द्वारा गीत ॿुधियो। दूर देश जा मुसाफ़िर ईंदा आहिनि, तव्हां बि मुसाफ़िर आहियो न। जो भी मनुष्य आत्मायूं आहिनि उहे सभु मुसाफ़िर आहिनि। आत्माउनि जो कोई बि घर न आहे। आत्मा निराकार आहे। मतिलबु इहो दुनिया में आत्माउनि जो घर न आहे। हिते आत्मा त निराकार आहे। निराकारी दुनिया जी रहण वारी निराकारी आत्माऊं उन्हनि खे चइबो आहे निराकारी आत्माउनि जो घर देश व लोक। इन्हनि खे चइबो आहे जीव आत्माउनि जो देश। उहो आहे आत्माउनि जो देश। पोइ आत्माऊं हिते अची करे शरीर में प्रवेश कंदियूं आहिनि त निराकार सां साकार थी वेंदियूं आहिनि। इहे न कि आत्मा जो कोई रूप न आहे, रूप बि ज़रूरु आहे, नाम बि आहे न। हिते नंढी सी आत्मा केतिरो पाठ वॼाईंदी आहे हिन शरीर द्वारा। हर हिकु आत्मा में पाठ वॼाइण जो केतिरो रिकॉर्ड भरियलु आहे। रिकॉर्ड हिकु बार भरिजी वेंदो आहे पोइ केतिरो भारी बि रिपीट करो उहो हलंदो आहे। वैसे आत्मा भी हिन शरीर जे अंदरि रिकॉर्ड आहे जंहिंमें 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। जीअं बाप निराकार आहे वैसे आत्मा बि निराकार। काॾे काॾे शास्त्रनि में लिखी छॾियो अथनि कि बाबा नाम रूप सां न्यारो आहिनि, परंतु नाम रूप सां न्यारो कोई वस्तु हूंदी न आहे। आकाश बि पोलार आहे। नाम त आहे न आकाश, बग़ैर नाम कोई चीज़ हूंदी न आहे। मनुष्य चईंदा आहिनि परमपिता परमात्मा। हाणे दूर देश में त सभु आत्माएं रहंदियूं आहिनि। इहे साकार देश आहे। हिन में बि 2 राज्य हलंदा आहिनि, राम राज्य राम राज्य। अधकल्प राम राज्य ऐं अधकल्प रावण राज्य। बाबा कॾहिं ॿारनि जे लाइ दुख जो राज्य थोरी ठाहींदा। चईंदा आहिनि ईश्वर ई दुख सुख ॾींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां कॾहिं ॿारनि खे दुख थोरी ॾींदमि। मुंहिंजो नाम ई आहे दुख हरता सुख हरता। इहा मनुष्य जी भूल आहे। ईश्वर कॾहिं दुख न ॾींदा आहिनि। हिन समय दुखदाऊं। अधकल्प रावण राज्य में दुख ई दुख मिलंदो आहे, सुख जी रती न आहे। सुखदाम में पोइ दुख हूंदो ई न आहे। बाबा स्वर्ग जी रचना रचंदा आहिनि। हाणे तव्हां आहियो संगम ते। इन्हनि खे नई दुनिया त कॾहिं न चईंदासीं, कोई बि न चईंदो। नई दुनिया जो नाम आहे सत्य। उहो पोइ पुराणी दुनिया हूंदी आहे त हुनखे कलयुग चइबो आहे। नई चीज़ सुठी, पुराणी चीज़ ख़राब पोइ ॾेखारे में ॾींदी आहे त पुराणी चीज़ खे खलास कबो आहे न। मनुष्य विख खे ई सुख सम्झी वेंदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि न अमृत छोड़ विख काहे को खाए। पोइ चईंदा आहिनि तेरे बहाने सर्व जो भलो। तव्हां जो अची करे कंदव हुन सां भलो ई थींदो। मतिलबु तेरे बहाने शिव बाबा जी बहाने। न त रावण राज्य में मनुष्य बुरा कर्म ई कंदा आहिनि। इहे त हाणे ॿारनि खे पतो आहे कि गुरु नानक खे 500 साल थिया आहिनि। पोइ कॾहिं ईंदा त चईंदा हुननि जी आत्मा त ज्योति ज्योत में समाइजी वई। पोइ ईंदा पोइ कीअं? तव्हां चईंदो न 4500 डेज़ वर्ष बाद वरी गुरु नानक देव ईंदो, मतिलबु रिपीट थींदो। तव्हांजी बुद्धि में सॼे वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रहंदी आहे। इन समय सभु तमो प्रधान आहिनि। इनखे चइबो आहे क़यामत जो समय।
हाणे मनुष्य जीअं की मरल आहिनि, सभिनि जी ज्योति उजायल न, बाबा ईंदा आहिनि सभिनि खे जगाइण। ॿार जो कामचिता ते वेही भस्म थी विया आहिनि, उन्हनि खे अमृत वर्षा सां जगाए साथ वठी वेंदा आहिनि बाबा। माया रावण कामचिता ते विहारे हिकदमि क़ब्र दाख़िल ठाहे छॾी करे छॾियो अथई। हाणे सुम्ही पिया आहिनि, हाणे बाबा ज्ञान अमृत पीआरंदा आहिनि। हाणे ज्ञान अमृत काथे आहे ऐं उहो पाणी काथे आहे। सिख माण्हुनि जो वॾो ॾींहुं हूंदो आहे त वॾे धूमधाम सां तलाब खे साफ़ कंदा आहिनि, मिटी कढंदा आहिनि। हिन करे नाम रखियो आहे अमृतसर, अमृत जो तालाब। गुरु नानक बि बाप जी महिमा कई हुई, ख़ुदि चईंदा हुआ एक ओंकार सतनाम। उहो सदैव सच ॻाल्हाइण वारो बाबा आहे। सत्यनारायण जी कथा न, मनुष्य भक्ति में केतिरी कथाऊं ॿुधाईंदा आहिनि। अमरनाथ तीजड़ी जी कथा चईंदा आहिनि शंकर पार्वती खे कथा ॿुधाई। हू त सूक्ष्मतनि में रहण वारा, हुते पोइ कथा कीअं ॿुधाईंदा। इहे सभु ॻाल्हियूं बाप वेई सम्झाईंदा आहिनि कि वास्तव में तव्हांखे अमर कथा ॿुधाए अमरलोक में वठी वञण वारो मां शिव आहियां। मृत्यु लोक सां अमरलोक में वठी वेंदा आहिनि। बाक़ी सूक्ष्मतनि में पार्वती जो छा दोष कयईं जो उन्हनि खे अमर कथा ॿुधाई। शास्त्रनि में त अनेक कथाऊं लिखी छॾियूं आहिनि। सत्यनारायण जी सच्ची कथा त आहिनि, त किथे सत्यनारायण जी कथा ॿुधी हूंदी। त सत्यनारायण कोई ठहींदा आहिनि छा? ॿियो ई किरदार ईंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो नर सां नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहींदा आहिनि। कीअं? हिन ज्ञान सां। इहा अमरलोक में वञण लाइ सच्ची सत्यनारायण जी कथा आहे। तीसरी जी कथा आहे त आत्माउनि खे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो न। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां ई गुरुकुल पूजियो हुयो, पोइ 84 जन्म पोइ तव्हां ई पुजारी थिया आहियो। इन करे ॻायल आहे आप ई पूज्य आप ई पुजारी। बाबा चईंदा आहिनि मां त सदैव पूज्य आहियां, तव्हांखे अची करे पुजारी सां पूज्य ठाहींदो आहियां। ये आहे ही पतित दुनिया। सत्युग में पूज्य पावन मनुष्य हूंदा आहिनि। हिन समय पुजारी पतित मनुष्य आहिनि। साधु संत गाईंदा रहंदा आहिनि पतित पावन सीताराम। इहे अक्षर आहिनि राइट, सभु सीतायूं आहिनि राइट्स। आत्माऊं चईंदियूं आहिनि हे राम अची करे असांखे पावन ठाहियो। सभु भक्तियूं पुकारती रहंदियूं। आत्मा पुकारती आहे हे राम। गांधी जी बि गीता ॿुधाए करे पूरी कंदा हुया त चईंदा हुया हे पतित पावन सीताराम। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो गीता कोई श्री कृष्ण न ॿुधाई। बाबा चईंदा आहिनि ओपिनियन वठंदा रहो कि ईश्वर सर्वव्यापी न आहे। उन्हनि खां ईअं ज्ञान ॿुधाए करे पोइ अगरि उहो मञनि त उहो लिखंदा वञो। गीता जो भॻवानु शिव आहे न कि श्री कृष्ण। पहिरियों त पुछो गीता जो भॻवानु कंहिंखे चइबो आहे? भॻवानु निराकार खे चईंदासीं या साकार खे? श्री कृष्ण त साकार आहे, शिव निराकार आहे। उहो सिर्फ़ु हिन तन जो लोन वठंदा आहिनि, बाक़ी माता जे गर्भ सां जनम न वठंदा आहिनि। शिव के शरीर ई न आहे। हिते हिन मनुष्य लोक में स्थूल शरीर आहे। बाबा अची करे सच्ची सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहिनि। बाप जी महिमा आहे पतित पावन, सर्व जो सदगति दाता, सर्व जो लिबरेटर बि आहे न बाबा। दुख हरता सुख करता बि आहिनि। अच्छा सुख किथे हूंदो आहे? हिते न थी सघंदो आहे। सुख मिलंदो आहे ॿिए जन्म में, जॾहिं पुराणी दुनिया ख़त्म थी वेंदी, स्वर्ग जी स्थापना थी वेंदी। सुख मिलंदो आहे ॿिए जन्म में, जॾहिं पुराणी दुनिया पूरी ख़त्म थी वेंदी, स्वर्ग जी स्थापना थी वेंदी। अच्छा लिबरेट कंहिंसां कंदा आहिनि?
लिपरेट किसा करना है रावण सां दुखन सां लिपरेट करना है बाबा ये दुखदा मन अच्छा को गाइड भी ठहींदा आहिनि ये शरीर हिते ख़त्म थी वेंदा बाक़ी आत्मा इनखे वठी वेंदा आहिनि पहिरियों साजन पोइ सजनी वेंदियूं आहिनि हाणे उहा आहे अविनाशी उहा आहे असांजो अविनाशी सलोनो साजन सभिनि खे दुख सां छुड़ाए पवित्र ठाहे घर वठी वेंदा आहिनि शादी करे वेंदा आहिनि त पहिरियों हूंदो आहे घोट पिछाड़ी में ब्राइड्स हूंदियूं आहिनि पोइ बाराती हूंदा आहिनि हाणे तव्हांजी माला बि ईअं आहे न मथे में शिव बाबा फूल उन्हनि सां उनखे नमस्कार कंदासीं पोइ युगलदानो ब्रह्मा सरस्वती पोइ आयो तव्हां जो बाबा जा मददगार ठहींदा आहिनि पोइ शिव बाबा जी यादि सां ई सूर्यवंशी विष्णु जी माला में ठहींदा आहिनि माला ठही आहे है ना ब्रह्मा सरस्वती सो लक्ष्मी नारायण सो ब्रह्मा सरस्वती इन्हनि महिनत कई आहे तॾहिं पूजा थींदी आहे न कोई खे पतो न आहे कि माला छा चीज़ आहे ईअं बि माला फेरदा रहंदा आहिनि 16,108 जी बि माला आहे वॾे वॾे मंदरनि में रखी रखियलु आहे पोइ कोई काथां खींचदो आहे बाबा बॉम्बे में लक्ष्मी नारायण जे मंदरु वेंदा हुया माला वञी करे फेरदा हुया राम राम जपदा हुया श्री फूल त हिकु बाबा ई आहे न फूल खे ई राम राम चईंदा आहिनि पोइ सॼी माला ते मथो टेकदा आहियूं ज्ञान त कुझु बि न हुयो पादरी बि हथ में माला फेरदा हुया फेरदा आहिनि पुछो कंहिंजी माला फेरदा आहिनि उन्हनि खे पतो ई न आहे उहे चई ॾींदा आहिनि क्राइस्ट जी यादि में फेरदा आहियूं उन्हनि खे पतो न आहे कि क्राइस्ट जी ख़ुदि आत्मा काथे आहे तव्हां ॼाणंदा आहियो क्राइस्ट जी आत्मा हिन समय तमो प्रधान आहे हाणे बि तमो प्रधान बेगर आहे हाणे बेगर टू प्रिंस ठाहींदा आहिनि भारत प्रिंस हुयो हाणे बेगर आहे पोइ प्रिंस ठाहींदा आहिनि ठाहिण वारो त बाबा आहिनि तव्हां मनुष्य सां प्रिंस ठाहींदा आहियो हिकु प्रिंस कॉलेज बि हुई न जिते प्रिंसेस वञी करे पढ़ंदा आहियो हिकु प्रिंस कॉलेज बि हुई हाणे बि हूंदी जेका वॾा माण्हू आहिनि हुते वञी करे पढ़ंदा आहिनि त हिते पढ़ी करे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जा प्रिंसेस ठहींदा आहिनि श्री कृष्ण प्रिंस आहे हुनजे 84 जन्मनि जी कहानी लिखियलु आहे मनुष्य छा ॼाणनि इहे ॻाल्हियूं सिर्फ़ु तव्हां ॼाणंदा आहियो भॻवान वात्सल्य उहो सभिनि जो फादर आहे न तव्हां गॉड फादर सां ॿुधंदा आहियो जो स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे सचखंड इहा आहे कूड़खंड सचखंड त बाप स्थापना कंदा आहिनि कूड़खंड रावण स्थापना कंदा आहिनि रावण जो रूप ठाहींदा आहिनि अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि कंहिंखे बि पतो न आहे कि आख़िरी बि रावण आहे कि जेके मारंदा आहिनि पोइ जिंदो थी वेंदो कंहिंखे बि पतो न आहे कि आख़िर रावण आहे छा चीज़ जेके मारंदा आहिनि पोइ जिंदो थी वेंदो आहे वास्तव में 5 विकार स्त्री जा 5 विकार पुरुष हिनखे चइबो आहे रावण उन्हनि खे मारंदा आहिनि रावण खे जलाए करे पोइ सोनो लूटंदा आहिनि रावण खे जलाए करे पोइ सोनो लूटंदा आहिनि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि काटन जो जंगल आहे बॉम्बे में बबुलनाथ जो बि मंदिर आहे न बाबा अची करे काटन खे फूल ठाहींदा आहिनि सभु हिकु ॿ की काटा लॻाईंदा आहिनि अर्थात काम कटारी हलाईंदा आहिनि इन करे हिननि खे काटन जो जंगल चइबो आहे सत्य खे गार्डन ऑफ अल्लाह चइबो उहो फ्लावर्स काटा ठाहींदा आहिनि पोइ काटन सां फूल ठाहींदा आहिनि हाणे तव्हां 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो हाणे तव्हां 5 विकारनि ते जीत पाईंदा हिन रावण राज्य जो विनाश त थियणो ई आहे
आखिरी वॾी लड़ाई बि थींदी। सच सच दशहरो बि थियणो आहे। रावण राज्य ई खलास थी वेंदो, पोइ लंका लूटदा दिखाईंदा त रावण खे मारे करे सोनो लूटदा। तव्हांखे सोने जा महल मिली वेंदा, मतिलबु असां कोई लूटदासीं न, पूरी दुनिया जो सोनो अची वेंदो। हाणे तव्हां रावण ते जीत पाईंदा आहियो त स्वर्ग जा मालिक ठाहींदा आहियो। बाबा सॼे विश्व जो राज्य भाग्य ॾींदा आहिनि, इन करे हिननि खे शभोलो भंडारी बि चइबो आहे। गणिका ऐं अहिल्या ऐं कुब्जा ऐं सभिनि खे बाबा विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। केतिरो भोलो आहे न असांजो बाबा। ईंदा ई पतित दुनिया में आहिनि ऐं पतित शरीर में आहिनि ऐं ख़ुदि कुझु बि न वठंदा आहिनि। बाक़ी जो स्वर्ग जे लाइक़ु न थींदा आहिनि, उहो विषपान छॾंदा ई न आहे। बाबा चईंदा आहिनि, ॿार हाणे ये अंतिम जन्म पावन अथव। इहे विकार तव्हांखे आदि मध्य अंत दुखी ठाहींदा आहिनि। छा त हिन हिकु जन्म जे लाइ विख पीअण छॾंदव न? मां तव्हांखे अमृत पिलाए करे अमर ठाहींदो, पोइ तव्हां पवित्र न ठहींदा आहियो। विख बिगर सिगरेट शराब बिगर रही न सघंदा आहिनि। मां बेहद जो बाप आहियां, तव्हांखे चईंदो आहे, ॿार हिन हिकु जन्म जे लाइ पावन ठहो त तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो। पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना करणी आहे न, ये बाबा जो ही कमु आहे। पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना करणी बाबा जो ही कमु आहे। बाबा आया आहिनि सॼी दुनिया खे दुखनि सां लपेट करे सुखधाम शांतिधाम में वठी वञण लाइ। हाणे सभु धर्म विनाश थी वेंदा। हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जी वरी खां स्थापना थींदी आहे। ग्रंथ में भी परमपिता परमात्मा के अकाल मूर्त चईंदा आहिनि। बाबा महाकाल आहे न, कालनि जो काल महाकाल आहे। उहो काल त हिकु ॿ खे वठी वेंदो। काल मतिलबु समय। मां त सभी आत्माउनि खे वठी वेंदो, मतिलबु अहिड़ो समय ईंदो कि बाबा सभी आत्माउनि खे वठी वेंदो। हिन करे शिव बाबा खे महाकाल चईंदा आहिनि। बाबा अची करे तव्हां ॿारनि खे केतिरो समझदार ठाहींदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिके ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो ज्ञान प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन अंतिम जन्म में विख खे त्याग, अमृत पीअणु ऐं पिलाइणो, पावन ठहिणो, काटन की फूल ठाहिण जी सर्विस करणी। ॿियो आहे विष्णु जे गले जी माला जो दाणो ठहिण लाइ बाबा जी यादि में रहणो। पूरो मददगार ठही बाप समान दुख हरता सुख हरता ठहिणो। वरदान पंहिंजी अलौकिक रूहानी वृत्ति द्वारा सर्व आत्माउनि ते पंहिंजो प्रभाव विझण वारा मास्टर ज्ञान सूर्य ठहो। जीअं कोई आकर्षण करण वारी चीज़ आसपास वारनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदी आहे, सभिनि जो अटेंशन वेंदो आहे। वैसे जॾहिं तव्हांजी वृत्ति अलौकिक ऐं रूहानियत वारी थी वेंदी त तव्हांजो प्रभाव अनेक आत्माउनि ते स्वतः ई पवंदो। तव्हांजी वृत्ति अलौकिक ऐं रूहानियत वारी थी वेंदी त तव्हांजो प्रभाव अनेक आत्माउनि ते पवंदो। अलौकिक वृत्ति अर्थात न्यारो प्यारो ठहिण जी स्थिति स्वतः अनेक आत्माउनि खे आकर्षित कंदी। ईअं अलौकिक शक्तिशाली आत्माऊं मास्टर ज्ञान सूर्य ठही पंहिंजो प्रकाश चारों ओर फैलाईंदियूं। स्लोगन आहे, सदा सुमान जी सीट ते स्थित रहो त सर्व शक्तियूं तव्हांजो ऑर्डर मञदियूं। अव्यक्त इशारो आहे, ज्ञानी ठहिण खां साथ साथ सिंही ठहो।
स्वची सेवा विश्व की सेवा सेवा में बशर्त याद रखणो हिकु निमित ॿियो निर्माण थियणो इन सां एकता जो वातावरण ठही वेंदो हिक ॿिए जे सहयोगी ठहींदव तेरे मेरे जी मान शान जी टकराव जी भावना समाप्त थी वेंदी कॾहिं जॾहिं निमित और निर्माण सम्झो छा ओम शांति बाबा की याद करो